अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तो खुश हूंदो। अॼु जी वीडियो में आउं तव्हां सां डिस्कस कंदो हलंदुसि त ज़ोंग वारनि ज़ोंग सिम व्हाट्सएप एंड मैसेंजर खां पोइ हाणे ज़ोंग सिम ते असां यूट्यूब ऐं गूगल भी फ्री में यूज़ करे था सघूं। उन जे लाइ हिकिड़ी नंढड़ी ट्रिक आहे, उहा सिर्फ़ु तव्हांखे यूज़ करणी पवंदी ऐं उहा ट्रिक आउं हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदो हलंदुसि। उन जे लाइ सभ खां नंढिड़ो शर्त आहे हिकिड़ो, तव्हां वटि यूसी ब्राउज़र हुजणु लाज़मी आहे ऐं उहो अपडेट थियल बि हुजे। सभ खां पहिरियां तव्हांखे आउं ॾसींदो हलंदुसि त मूं वटि बि इंटरनेट जो को बि पैकेज न आहे, वाईफाई बि मुंहिंजी ऑफ आहे। मोबाइल डेटा मूं ऑन कई, जीअं मोबाइल डेटा मूं ऑन कई यूसी ब्राउज़र में तव्हांखे आउं चेक करे ॾसींदुसि। यूसी ब्राउज़र खे मूं क्लिक कयो, जीअं क्लिक कयो तव्हांखे यूट्यूब क्लिक करे ॾसियां। तव्हां ॾिसी था सघो त मूं वटि ब्राउज़िंग न पई थिए। गूगल भी तव्हांखे चेक करे ॾसियां, google.com गूगल भी मूं वटि न पियो हले, तव्हां ॾिसी था सघो। सभ खां पहिरियां तव्हां अचो ट्रिक जी तरफ़, मोबाइल डेटा पंहिंजी ऑफ कयो। ऑफ करण खां पोइ तव्हां अचो सेटिंग्स में। सेटिंग्स में इन थियण खां पोइ तव्हां अचो मोर नेटवर्क्स में। मोर नेटवर्क्स में वञण खां पोइ मोबाइल नेटवर्क्स, उन में मोबाइल नेटवर्क्स में तव्हां वटि जेकॾहिं APN आहे, जेकॾहिं APN न आहे त पोइ उन जी जॻह ते हूंदो एक्सेस पॉइंट नेम्स। इन खे जीअं क्लिक कंदो उन खां पोइ तव्हां वटि हिकिड़ो APN सेलेक्टेड थियल नज़र अची वेंदो, ज़ोंग WAP। तव्हां वटि ॿियो को नालो थी थो सघे, मे बी सेलेक्टेड थियल आहे, ग्रीन आहे, तव्हां ॾिसी था सघो। उन खे जीअं असां क्लिक कंदासीं, क्लिक करण खां पोइ तव्हां वटि पहिरीं नेम शो थींदो। नेम खे बि तव्हांखे न आहे डिटेल ॾियणी, APN खे बि छॾे ॾियो। उन खां पोइ सभ खां पहिरियां अचो प्रॉक्सी ते। जेका प्रॉक्सी तव्हांखे हींअर मां लिखाईंदुसि उहा तव्हां गौर सां ॾिसिजो ऐं उहा ई तव्हांखे प्रॉक्सी लिखणी आहे। 168.235.199.17 इहा प्रॉक्सी चङे नमूने सां ॾिसी वठो, इहा ई तव्हांखे यूज़ करणी आहे। उन खां पोइ कंदव ओके करण खां पोइ तव्हां पोर्ट खे ॾिसंदव। जीअं पोर्ट खे क्लिक कंदव उन में तव्हां लिखंदव 80 लिखण खां पोइ तव्हां हिन खे कयो ओके। उन खां पोइ हिते तव्हां चेक कंदव APN टाइप खे जीअं क्लिक कंदव हिते तव्हां वटि ॿ सेलेक्टेड हूंदा, उन मां हिकिड़ो अनचेक करे छॾियो, या हीअं लिखियल हूंदो उन मां हिकिड़ो कटे छॾियोसि कॉमो ताईं। ओके करण खां पोइ तव्हां सेटिंग्स खे सेव करे छॾियो। जीअं सेटिंग्स सेव थी वियूं, अचो वापसि मोबाइल डेटा ते। मोबाइल डेटा खे कयो ऑन। जीअं मोबाइल डेटा थी वई ऑन, अचो तव्हां यूसी ब्राउज़र ते। यूसी ब्राउज़र में भी जेको आहे सो डेटा खे कयो ऑन। सॉरी, हिते लिमिट शो पियो करे, हिकिड़ो मिंट। अचियासीं बैक वञण खां पोइ अचो यूसी ब्राउज़र ते। यूसी ब्राउज़र में अचो, मथे टाइप कयो यूट्यूब। गो हलंदा, तव्हां ॾिसी था सघो यूट्यूब तव्हांजे साम्हूं हली आयो। सिर्फ़ु इहो यूट्यूब बि हली वियो। तव्हां का वीडियो चेक करणु चाहियो था, वीडियो बि हलाईंदो, वीडियो बि हली वेंदी। जेकॾहिं तव्हांजे एरिया में ज़ोंग 4G नेटवर्क आहे त तव्हां आराम सां हिन खे फ्री में यूज़ करे था सघो। ऐं व्हाट्सएप मैसेंजर, हाणे व्हाट्सएप खां अलावा मैसेंजर खां बि अलावा यूट्यूब बि तव्हां फ्री में यूज़ करे मज़ा वठी था सघो। यूट्यूब जा बि अञा तव्हांजे लाइ ज़ोंग छा करे, सभु कुझु त तव्हांखे ॾेई छॾी। ऐं थोरो हींअर अंदरि रूम में वेठो आहियां, इन जे करे स्लो पई हले। जेकॾहिं तव्हांजे एरिया में 4G नेटवर्क्स आहे त उते तव्हां वटि सुठे नमूने सां हलंदी। अलाए कहिड़ा कार्टून लॻाए छॾिया अथऊं, इन जे करे शायदि लेट पई हले, ॾिसी था सघो। ऐं मूं वटि यूट्यूब विदाउट एनी पैकेज हली रहियो आहे। जेकॾहिं तव्हांखे असांजी वीडियो पसंदि आई हुजे, बराए महिरबानी तव्हांखे रिक्वेस्ट कंदो हलंदुसि त मुंहिंजो चैनल तव्हां सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब कंदव त तव्हांखे सभ खां पहिरियों लेटेस्ट वीडियोज़ सभ खां पहिरियों तव्हांखे मिलंदियूं रहंदियूं। बसि दुआउनि में यादि कजो। जेकॾहिं वीडियो